नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में ईद उल अज़हा जे मौके ते पंजतनी इमाम बारगाह में ईद उल अज़हा जी नमाज पढ़ी वई। ईद उल अज़हा जी नमाज में पाकिस्तान जी खुशहाली सलामती सां गॾु पाक फौज जे जवान जे लाइ दुआ घुरी वई है। ईद उल अज़हा जी जेका ईद नमाज पंजतनी इमाम बारगाह तुंग रोड खिपरो में अदा कई वञे पई ऐं उन खां अलावा सुन्नत इब्राहिमी तौर उन खां बाद में असां ईद नमाज खां बाद में सुन्नत इब्राहिमी तौर कुर्बानी कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि। मौला जे साए में दुआ घुरायूं त मौला करोना खां निजात ॾे ऐं बिलख़ुसूस पाकिस्तान लाइ असां दुआ घुरायूं। मौला पाकिस्तान दे पंहिंजो ख़ासि करम ऐं शफ़क़त जो हथ मौला पंहिंजे साए में अमान में रखे। रहमान रहीम। अॼु ईद उल अज़हा जे करे हिते जेको मौला पंतने आलम जो जेको आहे इहो निमाज़ ईद उल अज़हा पढ़ी पई वञे ऐं हुन खां बाद हिते ईद या बकर वग़ैरह ही मतिलबु जेको आहे कुर्बानी कयो वेंदो। ऐं ॿियो असां बिलख़ुसूसन पाकिस्तान असांजे पाक वतन लाइ जेको आहे हिते दुआऊं घुरियूं वेंदियूं। पाकिस्तान ज़िंदाबाद। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।